ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खे तमाम डीएसपीज़ ऐं एसएचओज़ खे अमन ओ अमान जे हवाले सां हिदायत जारी कयूं आहिनि। हुननि चयो त आईजी सिंध जे हुकुम ते रूपोश ॾोहारनि जे घरनि ते छापा हणी खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। हुन चयो त सोशल क्राइम ते कंट्रोल कयो वञे ऐं ॾोहारनि जा रस्ता तंग कया वञनि। तमाम एसएचओज़ अवाम जा मसइला हल कनि ऐं कंहिं बि ग़रीब सां नाजाइज़ी न थिए। तमाम एसएचओज़ ऐं वॾा मुंशी इलाइक़े में स्नैप चेकिंग कनि, गश्त वधाइण ऐं ॾोहनि ते कंट्रोल कयो वञे। एसएसपी घोटकी एमटी सेक्शन जो दौरो कयो ऐं मोबाइल ऐं बख्तर बंद गाॾियूं चेक कयूं ऐं मालूमात ॾिनी। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खे तमाम डीएसपीज़ ऐं एसएचओज़ खे अमन ओ अमान जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं आहिनि। हुननि चयो आहे त आईजी सिंध जे हुकुम ते रूपोश ॾोहारनि जे घरनि ते छापा हणी खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। हुन चयो त सोशल क्राइम ते कंट्रोल कयो वञे ऐं ॾोहारनि जा रस्ता तंग कया वञनि। तमाम एसएचओज़ जा अवामी मसइला हल कनि ऐं कंहिं बि ग़रीब सां नाजाइज़ी न थिए। तमाम एसएचओज़ ऐं वॾा मुंशी इलाइक़े में स्नैप चेकिंग कनि, गश्त वधाइण ऐं ॾोहनि ते कंट्रोल कयो वञे। एसएसपी घोटकी एमटी सेक्शन जो दौरो कयो ऐं मोबाइल में बख्तर बंद गाॾियूं चेक कयूं वयूं।